अस्सलामुअलैकुम। अॼु विंडोज़ में सर्च करणु सिखंदासीं। सर्च करण जो मतिलबु आहे ॻोल्हणु, यानी का शइ जेका असां खां गुम थी वई आहे। असांखे विंडोज़ में कंहिं फाइल, कंहिं फोल्डर, कंहिं प्रोग्राम खे ॻोल्हण जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं असां खां उहो प्रोग्राम, फाइल, फोल्डर वग़ैरह विसरी वियो हुजे त असां उनखे कहिड़े नाले सां सेव कयो हुयो, या कहिड़ी तारीख़ में सेव कयो हुयो, या उनखे असां कहिड़ी लोकेशन ते सेव कयो हुयो। उन जे लाइ असांखे ॻोल्हण जी ज़रूरत हूंदी आहे। पोइ नालनि जे लिहाज़ खां असांखे जंहिं फाइल खे असां ॻोल्हणु चाहियूं था त उन जे अंदरि असां कुझु बि लिखियो आहे त उन जे लिहाज़ खां बि असीं ॻोल्हे सघूं था त उन में असां छा लिखियो हुयो, उन जे लिहाज़ सां बि ॻोल्हे आणींदो। त अचो असीं तव्हांखे विंडोज़ में सर्च करणु सेखारियूं था। पहिरियों ई असीं आम सर्च करण जो जेको प्रोग्राम या जेका यूटिलिटी आहे, सर्च बॉक्स विंडोज़ जे अंदरि जेका टास्क बार में मौजूदु आहे, विंडोज़ 10 में असीं उन ते क्लिक कयूं था। उन जे मथां क्लिक करण सां मथां लिखियलु आहे स्टार्ट टाइपिंग टू सर्च फॉर एप्स, फाइल्स एंड सेटिंग्स। त माना असां एप्स ॻोल्हे सघूं था, फाइल ऐं सेटिंग्स ॻोल्हे सघूं था। हिन में असीं सेटिंग ते पहिरियों क्लिक करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त असांजे इंटरनेट जे हुजण सां असां वटि ही सेटिंग्स खुलियल हूंदी आहे, जंहिंजे करे असीं हिन खे तव्हां क्लिक करे बंदि करे छॾींदा आहियूं ताकी असीं हिन खे इस्तेमालु न करियूं, त जीअं असांखे ॻोल्हण में आसानी थिए। ऐं इंटरनेट ते असीं आम तरह सां ब्राउज़रनि जे अंदरि ॻोल्हींदा आहियूं त उन जे करे हिन ऑप्शन खे असीं इस्तेमालु न आहियूं कंदा, जीअं असांजो वक़्तु बची पवे। ॻोल्हण जो मतिलबु ऐं मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त असां जल्द में असां कहिड़े लोकेशन ते असांजो फाइल असां खां सेव थी वियो आहे या कापी करे असां रखियो आहे त उनखे ॻोल्हियूं। पहिरियां ई प्रोग्रामनि खे ॻोल्हण जे लाइ असीं को बि प्रोग्राम, जीअं मशहूरु प्रोग्राम MS पेंट आहे, त जीअं ई असीं पेन टाइप कंदासीं त असांजे साम्हूं तव्हां ॾिसो हिन मेन्यू में या हिन लिस्ट जे अंदरि पेंट डेस्कटॉप ऐप जो ऑप्शन या नालो अची वियो। ईअं ई असां कंहिं बि प्रोग्राम खे ॻोल्हणु चाहियूं था त उन जो नालो असां वटि थोरो ई खणी लिखियलु हुजे त उहो असांजे साम्हूं अची वेंदो आहे। विंडोज़ जे सर्च बॉक्स मां ॻोल्हण खां पोइ असीं ॻोल्हींदासीं प्रोग्राम फाइल फोल्डर जे वसीले। फाइल फोल्डर मां असीं ही ऑप्शन आहे सर्च जो। सर्च असां किथां करणु चाहियूं था, इहा ॻाल्हि असांजे लाइ लाज़मी आहे। त असां सॼे कंप्यूटर मां ॻोल्हणु चाहियूं था त पोइ असीं हिन ऑप्शन ते क्लिक कंदासीं, या असीं डेस्कटॉप तां ॻोल्हणु चाहियूं था, या असीं डॉक्यूमेंट मां ॻोल्हणु चाहियूं था, या C ड्राइव तां ॻोल्हणु चाहियूं था, या ई तां ॻोल्हणु चाहियूं था, त इहो लाज़मी आहे त असीं लोकेशन ज़रूरु ॿुधायूं। हाणे अचो दिस PC ते क्लिक करे असीं सॼे कंप्यूटर मां ॻोल्हण जे लाइ असीं सर्च ते क्लिक कंदासीं, ऐं उनखां बाद में असीं ॻोल्हणु छा चाहियूं था त असांखे ख़बर नाहे त उहो असांजो फोल्डर कहिड़ो आहे। त उन जे लिहाज़ सां असीं आल फाइल्स बि करे ॻोल्हे सघूं था। उन जे लाइ आल फाइल्स करण जे लाइ असांखे स्टेरिक डॉट स्टेरिक टाइप करण जी ज़रूरत हूंदी आहे। त हिन स्टेरिक डॉट स्टेरिक करण सां आल फाइल्स, यानी कंप्यूटर में जेके बि फाइल फोल्डर हूंदा सभई इन तरीक़े सां ॻोल्हे आणींदा। ॿियो तरीक़ो इहो आहे त असीं एक्सटेंशन जे वसीले ॻोल्हियूं, कंहिं बि फाइल जे एक्सटेंशन जे वसीले ॻोल्हियूं। जीअं असां का तस्वीर ॻोल्हणु चाहियूं था त पोइ स्टेरिक डॉट JPG
या गिफ करे सघूं था, या BMP करे सघूं था, या PNG करे सघूं था। त हाणे स्टेरिक डॉट JPG जो मतिलबु आहे समूरा JPG वारा फाइल असांजे साम्हूं आणे। प्रोग्रामनि जे लाइ EXE असीं टाइप कंदा आहियूं, स्टेरिक डॉट EXE असीं इस्तेमालु कंदा आहियूं। त असांजा जेके बि एग्ज़ीक्यूट फाइल असांजे कंप्यूटर जे अंदरि हूंदा आहिनि, असीं उन्हनि खे जेकॾहिं को उन्हनि मां फाइल ॻोल्हणु चाहियूं था त असीं EXE टाइप कंदा आहियूं। यादि रखणु घुरिजे त EXE प्रोग्राम एग्ज़ीक्यूट फाइल आहिनि। उन्हनि मां कंहिं बि अहिड़े प्रोग्राम खे जेकॾहिं असां खां कटिजी वञे त असांजे विंडो जे अंदरि मसाइलो पैदा थी सघे थो, यानी असांजी विंडो करप्ट थी सघे थी। हाणे असीं तव्हांखे सेखारींदासीं त तव्हां जीअं ई सर्च ते क्लिक कंदव, सर्च ते क्लिक करण खां बाद में तव्हां ॾिसो त हीउ काइंड आहे, यानी काइंड मां बि असां ॻोल्हणु चाहियूं था त असां छा था ॻोल्हणु चाहियूं। त इहो बि ॻोल्हण जो तरीक़ेकार आहे।